वचा जी रिपोर्ट हाजी खान मल्हा खैबर शहर जे पीपल्स पार्टी मोअज़्ज़िज़ सियासी समाजी इल्मी शख्सियत बरख ज़मींदार रईस आखुंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी जे खैबर प्रेस क्लब आमद गॾु मास्तर अब्दुल हफ़ीज़ सोलंकी पिणु गॾु हुया। इन मौक़े ते खैबर प्रेस क्लब जे सहाफ़ती बिरादरी खैबर प्रेस क्लब बानी आसिफ अली मल्हा सरपरस्त आला अख्तर हुसैन मेमण सदर अज़ीज़ गुल खैबर जनरल सेक्रेटरी निसार अहमद शहोक उहदेदार जवाद अख्तर मेमण मज़हर अब्बास मल्हा अयाज़ आसिफ मल्हा इम्तियाज़ अली कमरानी शिराज अली मल्हा ऐं मेंबर हाजी खान मल्हा मंसूर अली बुर्दी सजाद अली ख़ासि किली तरफ़ां गरम जोशीअ सां गुलनि जी वर्खा करे खेनि सिंध जी सकाफ़त लूंगियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾेई इस्तक़बाल कयो। इन मौक़े ते रईस आखुंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी चयो त ख़ैबर असांजो शहर आहे। हितां जी अवाम असां हर ॾुख सुख में हॾ ॾोखी रहवाए कमकार में गॾु हूंदा आहियूं। असां माज़ी में बि ख़ैबर शहर ऐं आस पास जे इलाइक़नि जा तरक़ियाती कम कराया आहिनि, अॻिते बि तरक़ियाती कम कराईंदासीं। ऐं वधीक उन्हनि चयो त आज़ादु ऐं ज़िम्मेवार सहाफ़त कंहिं बि मुहज़ब मुआशरे जी सुञाणप हूंदी आहे। मक़ामी सहाफ़ी अवाम जी आवाज़ खे इख़्तियारनि ताईं पहुचाइण में अहम किरदारु अदा कनि था। हुन ख़ैबर प्रेस क्लब जी कारकर्दगीअ खे साराहींदे चयो त महदूद वसीलनि बावजूदि सहाफ़ियुनि जो अवामी मसइलनि खे जागर करण वारो जज़्बो क़ाबिले तेसी न आहे। हुन वधीक चयो त ख़ैबर ऐं उन जे आस पास इलाइक़नि में जाज़ टेलीनॉर यूफोन ज़ोंग नेटवर्क सिस्टम बिल्कुलु सुस्त रफ़्तार हुअण सबबि ख़ैबर प्रेस क्लब ते फाइबर ट्रबो स्पीड इंटरनेट जो गिफ्ट ॾिनो आहे त जीअं ख़ैबर प्रेस क्लब जा वर्कर सहाफ़ी हितां जी आवाम जो आवाज़ पंहिंजे अख़बार ऐं चैनलनि ताईं आसानी सां पहुचाए सघनि। वधीक रईस आखुंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी जिन ख़ैबर प्रेस क्लब लाइ ॿियो अहम ऐलान एयर कंडीशन AC जो पिणु चयो त जीअं ख़ैबर प्रेस क्लब जा वर्कर सहाफ़ी हिन अहिड़ी गर्मीअ में थधी एयर कंडीशनर AC में वेही हितां जी आवाम जो आवाज़ आसानी सां वर्क करे पंहिंजे इदारनि में मोकिले। हितां जी आवाम जो आवाज़ बणजनि आख़िर में आखुंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी चयो त आऊं हर वक़्तु ख़ैबर प्रेस क्लब सां गॾु हूंदसि।